पिछले ॾींहंनि खां असां हिकु नए विषय खे ॾिसणु शुरू कयो आहे। उहो इहो आहे कि आख़िरकार इंसान परमेश्वर खां अलॻि कीअं थियो। मुंहिंजा प्यारो, हिन ॻाल्हि खे असां इन जे करे ॾिसणु शुरू कयो आहे छोकी मुंहिंजा प्यारो, जेॾी महिल असां धरतीअ खे छॾियूं त वञी करे परमेश्वर सां मिलूं त ॾाढो ज़रूरी आहे कि इन ॻाल्हि खे असां ॾिसूं कि आख़िरकार इंसान परमेश्वर खां अलॻि कीअं थियो। इन जे अंदरि मुंहिंजा प्यारो, असां ॿिनि ॻाल्हियुनि खे ॾिसी छॾियो आहे कि दुनिया में जेके अलॻि अलॻि मत आहिनि उन्हनि जो इन विषय जे बारे में, इन ॻाल्हि खे खणी करे छा चवणु आहे। त मुंहिंजा प्यारो, उन जे अंदरि मां तव्हांखे ॿुधायो आहे कि हिकु मत जेको आहे उहो ईअं थो चए पियो कि असां परमेश्वर खां अलॻि कोन थिया आहियूं, असां त ख़ुदि ख़ुदा आहियूं, बसि भुलिजी विया आहियूं कि परमेश्वर आहियूं। ॿियो मत ईअं थो चए पियो, असां ॾिठो आहे कि कोई परमेश्वर खां बि शक्तिशाली जेको आहे थी करे असांखे परमेश्वर खां खसे करे हिन धरतीअ ते रखी छॾियो अथई। मुंहिंजा प्यारो, जेॾी महिल असां हिन मत जे बारे में ॿुधूं था, सम्झूं था, सोचूं था त उतां खां ई ख़बर थी पए पई कि गड़बड़ आहे हिन मतनि जे अंदरि। छोकी असांखे ख़बर आहे कि ख़ुदा पाण भुलिजी न सघंदो आहे कि उहो ख़ुदा आहे। असांखे हिन ॻाल्हि जी बि ख़बर आहे कि परमेश्वर खां केरु कीअं वधीक शक्तिशाली थी सघंदो आहे। त मुंहिंजा प्यारो, जेको बीमारीअ जे बारे में सही तरह नथो ॿुधाए सघे उहो इलाज जे बारे में सही तरह छा ॿुधाईंदो। असां कीअं परमेश्वर सां वञी मिलंदासीं हिन जे बारे में सही ॿुधाईंदो। मुंहिंजा प्यारो, असांखे सोचण जी, सम्झण जी, चेक करण जी ॾाढी ज़रूरत आहे। मुंहिंजा प्यारो, अॼु उन ई ॻाल्हि खे असां थोरो वधीक ॾिसंदासीं। उन जे अंदरि ई कुझु अहिड़ियूं मान्यताऊं मां तव्हांजे अॻियां रखंदुमि कि माण्हुनि जो छा मञणु आहे कि आख़िरकार परमेश्वर खां असां अलॻि कीअं थियासीं। त टियों मत मां तव्हांजे अॻियां अॼु टे मत जे बारे में मां तव्हांजे अॻियां रखां थो पियो। उन्हनि जो छा मञणु आहे कि आख़िरकार असां परमेश्वर खां अलॻि कीअं थियासीं। त उन्हनि जी सोच ईअं आहे कि हीअ जेकी धरती आहे, हीअ जेकी पृथ्वी आहे, जेकी साकार धरती आहे, उहा परमेश्वर ठाही कोन्हे। है न, मां कुझु कारण सां तव्हांखे इहो ॿुधाए रहियो आहियां। मुंहिंजो विषय त इहो आहे कि आख़िरकार असां परमेश्वर खां अलॻि कीअं थियासीं। पर उन खां पहिरियों इहा ॻाल्हि जेकी आहे उहा ॿुधाइणु ॾाढी ज़रूरी आहे ताकी मां कनेक्ट करे सघां, ताकी मां जोड़े सघां मुंहिंजी ॻाल्हि खे। त उन्हनि जो मञणु आहे जेकी इहा साकार धरती जेकी आहे ऐं उन जे अंदरि जेके बि जानवर आहिनि, उन परमेश्वर जेको सॼी सृष्टिअ जो सिर्जनहार आहे, उन में इन सृष्टिअ करण में उन्हनि जो कोई बि हथु कोन्हे। छो? उन्हनि जो चवण जो मतिलबु आहे कि हीअ जेकी साकार सृष्टि आहे परमेश्वर न ठाही आहे, उहो त पंहिंजे पाण खां ई अची वई आहे। मुंहिंजा प्यारो, थोरी देरि लाइ सोचूं कि छा इहा पंहिंजे पाण खां अची वई आहे। तव्हांजे दिलि में सुवालु ईंदो कि उहो कहिड़े आधार ते हिन ॻाल्हि खे चई रहिया आहिनि कि हीअ सृष्टि जेकी आहे उहा परमेश्वर न ठाही आहे। उन्हनि जो चवणु आहे परमेश्वर त निराकार आहे, उहो त आत्मा आहे, मतिलबु उनखे हथ पेर त आहिनि कोन। त उहो साकार सृष्टि कीअं ठाहे सघंदो आहे जंहिंखे हथ पेर ई कोन्हनि। त जंहिं शइ खे छुई सघिबो आहे उहो उन शइ खे कीअं ठाहे सघंदो आहे। मुंहिंजा पहिरियों तव्हां ॾिसी रहिया आहियो हिन पंथ में गड़बड़, तव्हां हिन मान्यता में गड़बड़। उन्हनि जो मञणु ईअं आहे कि परमेश्वर खे बि पावड़े जी ऐं हथोड़े जी ज़रूरत पवंदी कुझु ठाहिण जे लाइ। मुंहिंजा पहिरियों, जंहिंखे परमेश्वर जे बारे में ज्ञान कोन्हे कि हू सर्वशक्तिमान आहे, अगरि जे हू कुझु चई छॾे त सभु थी वेंदो, त मुंहिंजा पहिरियों जंहिंखे इहो ज्ञान तक कोन्हे त उहो परमेश्वर सां कीअं मिलणो आहे, असांखे कीअं ॿुधाईंदा। त मुंहिंजा पहिरियों, सभिनि खां पहिरीं गड़बड़ मां तव्हांखे हिन पंथ में ॿुधाई। मां तव्हांखे छो ॿुधाई, मां तव्हांखे हाणे ॿुधायां थो। छोकी हिननि जो मञणु ईअं आहे कि हीअ साकार धरती जेकी आहे, उहा साकार सृष्टि जेकी आहे, परमेश्वर त ठाही कोन आहे। त असां पृथ्वीअ ते भई कीअं आयासीं, उनजे पोयां जो मां तव्हांखे कारण थो ॿुधायां। असां परमेश्वर सां गॾु सतलोक में, सतयुग में रहंदा हुआसीं। उते परमेश्वर सां गॾु असांजो बढ़िया रिश्तो हुयो। असां सां रोज़ु परमेश्वर सुठे नमूने सां मिलंदो हुयो, असां हुन सां गॾु रहंदासीं, काई तकलीफ़, काई पीड़ा, काई परेशानी न हुई। पर छा थियो हिकु दफ़े कि इंसान जेको आहे उन इच्छा रखी इन ॻाल्हि खे खणी करे कि मां धरतीअ ते वञी करे कुझु समय लाइ सुख भोॻियां। ध्यान सां ॿुधजो मुंहिंजा प्यारो, हिननि जो छा चवणु आहे कि इंसान परमेश्वर खां अलॻि ईअं थियो आहे कि इंसान इच्छा रखी कि मां कुझु समय वञी करे पृथ्वीअ ते सुख भोॻियां, ऐं सुख भोॻण जे चकर में इंसान धरतीअ ते अची करे फासी पियो। इन जो मतिलबु आहे जेको पिछलो मत हुयो, जेको चवनि पिया खसे विया, उनजे उल्टो, उनजे विरुद्ध हे चवनि था पिया कि कोई खसे न वियो आहे। इंसान पाण इहा इच्छा रखी आहे कि कुझु समय ते अची करे सुख भोॻे, इन जे करे उहो अलॻि थी वियो आहे। मुंहिंजा प्यारो, थोरी देरि लाइ असांखे सोचण जी, परखण जी, जांचण जी ज़रूरत आहे। जीअं असां चयो आहे कि छा इहो मत सही चई रहियो आहे, छा इहे ॻाल्हियूं जेके उहो करे रहियो आहे उहे सही आहिनि की न। मुंहिंजा प्यारो, थोरी देरि लाइ सोचो कि छा इच्छा रखणु ग़लति आहे। हाँ, ग़लति इच्छा रखणु ग़लति आहे, पर पृथ्वीअ ते सुख इंसान भोॻे, छा इहा ग़लति आहे?
मुंहिंजे पहिरियों असांखे ख़बर आहे पहिरियों त की इहा ॻाल्हि ग़लति कोन्हे ऐं तव्हां सम्झी सघो था हिन मत खे। जेॾी महिल उहो चवनि था पिया की हिन धरती परमेश्वर न ठाही आहे, हीअ पृथ्वी परमेश्वर न ठाही आहे, बसि हे त इंसान छोकी इच्छा रखी आहे हिनजे करे धरतीअ ते अची आहे, धरती त इंसाननि जे लाइ कॾहिं ठाही वई न हुई। त मुंहिंजा प्यारो हिन मत जे अंदरि तव्हां गड़बड़ ॾिसो था पिया कीअं आहे, हिन मत जे अंदरि प्रॉब्लम ॾिसो था तव्हां कीअं आहे। मुंहिंजा प्यारो सोचो थोरी देरि जे लाइ, छा इहो पंथ जेको बि आहे हिन ते जुड़ण वारा माण्हू जेके आहिनि उहे छा वञी परमेश्वर सां मिलंदा? जंहिंखे परमेश्वर जे बारे में ख़बर कोन्हे, ज्ञान कोन्हे, जेके माण्हू हुते जुड़िया वेठा आहिनि, छा उहे वञी परमेश्वर सां मिलंदा? मुंहिंजा प्यारो हिन करे ॾाढो ज़रूरी आहे की असां कुझु बि विश्वास कयूं था, जांचूं परखियूं की असां छा था विश्वास कयूं। मुंहिंजा प्यारो मां जेॾी महिल हिन पंथ खे पढ़ां पियो त मां थोरी देरि लाइ इन्हनि खां सुवाल कयो, मां इन ॻाल्हि जी गहराईअ में वियुमि त मां उन्हनि खां पुछियो कि भई ठीकु आहे, हलो असां खां ग़लती थी वई, थोरी देरि लाइ मञूं था कि असां जेको पृथ्वीअ ते सुख भोगण जी इच्छा रखी आहे ॾाढी वॾी ग़लती करे छॾी आहे, भई असां परमेश्वर सां मिलंदासीं कीअं, इहो त ॿुधायो। उन्हनि चयो कि भई हाणे परमेश्वर सां असां सिर्फ़ु टेम्पररी मिली सघंदासीं, कुझु समय, छोकी असां इहा ग़लती करे छॾी आहे, हाणे कुझु कोन थियण वारो आहे, हाणे असांखे वापसि हिन धरतीअ ते अचिणो ई पवंदो, कुझु समय असां परमेश्वर सां रहंदासीं, वापसि धरतीअ ते ईंदासीं, मतिलबु कुझु बि थी वञे, हाणे परमेश्वर सां हमेशह हमेशह लाइ असां कोन मिली सघंदा आहियूं। मुंहिंजा प्यारो थोरी देरि लाइ मां तव्हांजे दिलि में सुवाल थो रखणु चाहियां, हिकु माउ पीउ जेके आहिनि पंहिंजे ॿारनि जे लाइ छा चवंदा आहिनि, उहे हमेशह हमेशह लाइ सुख भोगनि या कुझु समय सुख भोगनि, उनखां पोइ वापसि तकलीफ़ुनि में अचनि, वापसि परेशानियुनि में अचनि? मुंहिंजा प्यारो असांखे ख़बर आहे धरतीअ ते केॾियूं तकलीफ़ूं आहिनि, परेशानियूं आहिनि, पर जेॾी महिल असां सॉल्यूशन घुरूं था हिन पंथ मां त उन्हनि वटि सॉल्यूशन जेको आहे उहो टेम्पररी आहे। मुंहिंजा प्यारो मुंहिंजो सुवाल आहे, छा परमेश्वर टेम्पररी सॉल्यूशन ॾींदो कि हमेशह हमेशह लाइ सुख जी ॻाल्हि कंदो, आनंद जी ॻाल्हि कंदो? मुंहिंजा प्यारो पंहिंजे पाण में जेॾी महिल हिन पंथ जे अंदरि असां घुसंदासीं या सम्झण जी कोशिशि कंदासीं त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी कि हिन पंथ में गड़बड़ आहे। पहिरियों त टेम्पररी सॉल्यूशन आहे, थोरे समय जे लाइ असां परमेश्वर सां मिलंदासीं, वापसि धरतीअ ते ईंदासीं ऐं ॾाढी तकलीफ़ भोगींदासीं, परेशानियुनि में भोगींदासीं। त टेम्पररी सॉल्यूशन पहिरीं गड़बड़, ॿी गड़बड़ धरती परमेश्वर न ठाही आहे, ऐं टी गड़बड़ इच्छा रखण बि ग़लति आहे। त मुंहिंजा प्यारो तव्हां ॿुधायो कि इहा पंथ सही आहे, छा इहा राह सही आहे? अगरि जे उहा राह जे अंदरि ई गड़बड़ आहे त इंसान परमेश्वर सां कीअं मिलंदो? त मुंहिंजा प्यारो असांखे सोचणो आहे, सम्झणो आहे, परखणो आहे ताकी असां ख़ुदा सां वञी करे मिली सघूं, असां ॾिसी सघूं कि उहो जेको ॿुधाइनि था उहो सही था ॿुधाइनि कि न।